مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ولا تعد عيناك عنهم تريد زينة الحياة الدنيا ولا تطع من أغفلنا قلبه عن ذكرنا واتبع هواه وكان أمره فرطا. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. इन कुरान मुक़द्दस जे शान जे लाइ अहमियत जे लाइ साईं जेका पंहिंजी सॼी ज़िंदगी वक़फ़ करे छॾी ऐं पंहिंजी जिस्म जी साईं जेको आहे दंदन मुबारकनि जी क़ुर्बानी ॾियणु फरमाई ऐं सहाबा किराम जी बि क़ुर्बानी ॾियणु फरमाई इन अल्लाह जे क़ुरान जे कानून खे दुनिया जे मथां नाफ़िज़ करण जे लाइ। दुनिया जेका आहे इहा असांजे साम्हूं जेका दुनिया हले थी न इहा फानी आहे। कुल्लु मन अलैहा फान। कंहिं बि वक़्त में कहिड़े बि माण्हू जे मथां मौत वाक़ई थींदो इहो कोई बि न सोचे त मुंहिंजी उमिरि जेका आहे 20 साल आहे या 50 साल आहे या 60 साल आहे अञा जेको आहे मुंहिंजी उमिरि पई आहे। जॾहिं अल्लाह जो हुकुम पहुचंदो त पोइ जेको आहे नंढे आङुरियूं अची वेंदियूं इंसान हैरान थी वेंदो बाबा हे हलियो वियो हिन जे त वञण जी उमिरि कोन्हे। जे चवंदा आहिनि त हिन जे त मरण जी उमिरि कोन्हे मौत छल मार पई तो हिन खे मारे छॾियो हिन जे मरण जी उमिरि कोन्हे। उमिरि कीअं न हुई उमिरि इहा ई मरण जी अल्लाह वटि इहो लिखियलु आहे। अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ी कानून कुदरत आहे जंहिं वक़्त में जंहिंखे चाहींदो मौत ॾींदो। को बादशाह को वज़ीर को मोतबर को ख़ान को नवाब को सरदार अल्लाह जे साम्हूं का तरतीब कोन थो रखे त बाबा हीउ साहब आहे हिनखे मौत देरि सां ईंदो ऐं ग़रीब आहे हिनखे ईअं कोन ॾींदो। अहिड़े नमूने सां इंसान जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला अहिड़े क़िस्म जी तरतीब जेका आहे क़ाइमु रखणु फरमाई आहे। इंसान जी हिकिड़ी फितरत आहे। हाणे फितरत जीअं हिकिड़ी इंसान जी फितरत आहे बाबा जेकॾहिं अदल इंसाफ़ करे त जेकॾहिं को माण्हू ॾाढो माण्हू नाइंसाफ़ी कंदो न उन वक़्त में माण्हू खे खार घणी लॻंदी पर ॾाढो माण्हू जेको आहे नाइंसाफ़ी करे थो त उन सां बि ओड़े नमूने सां माण्हू चवे ऐं जेकॾहिं ग़रीब नाइंसाफ़ी करे त उन सां वरी उन हल्के लहजे में ताकी किथे ईअं न थिए जो अल्लाह तबारक व तआला उन ते कावड़जी पए त ग़रीब सम्झी करे हिन जे मथां नंबर वधीक थो अचे ॾाढे सां पुॼी कोन सो इहा जेका इंसान जी कैफ़ियत न हुजे। अल्लाह जो क़ुरान जेको आहे इंसान खे अदल सेखारियो। सो मूं अर्ज़ कयमि त क़ुरान मुक़द्दस आयत नंबर 26 खां तिलावत आहे। क़ुरान फरमाए त कुलिल्लाहु आलम गारे कहफ जे अंदरि केतिरा रहिया इन जो हक़ीक़ी इल्मु अल्लाह खे आहे ऐं केतिरो वक़्तु रहिया 309 साल त क़ुरान बयानु फरमाया पर हुन जे बावजूद फरमाई त केतिरा माण्हू इन जे अंदरि चिमो गोयूं कनि पिया त हक़ीक़ी इल्मु अल्लाह जी ज़ात खे आहे ऐं फरमाई त कुल्ला आलम कुलिल्लाहु आलम बिमा लबिसू अल्लाह वधीक ॼाणंदड़ आहे केतिरो अरसो इन जे अंदरि रहिया लहू ग़ैबुस समावाति वल अर्ज़। फरमाई त ज़मीननि जो ग़ैब आसमाननि जो ग़ैब अल्लाह वटि आहे। अबसिर बिही व अस्मिअ मा लहुम मिन दूनिही मिन वलिय्यिन वला युशरिकु फी हुक्मिही अहदा। फरमाई त अल्लाह खां सवाइ कोई उन्हनि जो वाली न आहे। अल्लाह ई वाली आहे। रिज़्क़ ॾींदड़ ज़ात बि अल्लाह जी मुश्किल कुशा ज़ात बि अल्लाह जी हमेशह हर वक़्त में जेका रज़ाक ज़ात आहे जेका तव्हांजे इनखे दुआउनि खे ॿुधण वारी ज़ात आहे उहा मुफ़्ती अल्लाह जी ज़ात आहे। फरमाई त मालहुम मिन दूनिही मिन वलिय्यिन अल्लाह खां सवाइ कोई जेको आहे वली ऐं वारिस कोन्हे वला युशरिकु फी हुक्मिही अहदा ऐं कोई शरीक न आहे अल्लाह जे हुक्म में कोई बि ईअं नथो थी सघे। उन्हनि हिकिड़े राफ़िज़ी जो मूं बयानु ॿुधो पियो आहे त उहो जेको आहे सिधो सो चवे थो त जेके अल्लाह तबारक व तआला सां गॾु हज़रत अली साईं खे हज़रत हुसैन साईं खे मुश्किल कुशा सम्झनि था त इहो डायरेक्ट जहन्नम में त के अहिड़ा माण्हू जेके कुफर जे अंदरि बि मौजूदु आहिनि जेके अल्लाह जी वहदानियत जे बारे में अहिड़ो सच ॻाल्हाइनि था जंहिंजे करे जेको आहे उन्हनि जे लाइ यकीन थी थो पवे त इहे भली खणी उन सफ़ जे अंदरि हुजनि पर जेकर यकीन आहे मालिकुल मुल्क वहदहु ला शरीक लहू मोहताज ज़रूरतुनि जो ख़त्म करण वारो ऐं तमामु जेको हाजतुनि खे ॿुधण वारो दुआउनि खे ॿुधण वारी जेकर ज़ात आहे त अल्लाह जी आहे न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा न आहिनि। हालांकि अल्लाह जा नबी आहिनि पर मोहताज जी ज़रूरत जी जेका आहे उन जी हाजतमंद जी दुआ ॿुधण वारी ज़ात जेका आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह पाक जी ज़ात आहे। हज़रत अली साईं मुश्किल कुशा कोन ऐं अहिड़े नमूने सां हज़रत इमाम हुसैन साईं जन जी मुश्किल कुशा कोन मुश्किल जे अंदरि हर हालत में ॿुधण वारी ॻाल्हि ऐं
तमाम जेको इख्तियार ज़ात जो जेकर आहे त अल्लाह जी ज़ात खे आहे वो इंसान आहिनि अशर इंसाननि जे अंदरि तमामु वॾो उन्हनि जो मक़ाम ऐं मर्तबो आहे पर अल्लाह तबारक व तआला जी जेका वादानियत आहे उन जे अंदरि को बि शरीक न आहे इहो हिकिड़ो अक़ीदो ईमान आहे जन्नत जी टिकट आहे फरमाईंदो वला युशरिकु फी हुक्मी अहदा वत्लु मा ऊहिया इलैका मिन किताबि रब्बिका फरमाईंदा प्यारा तिलावत करे ॿुधायो उन्हनि खे साईं छा जेको अवां जे तरफ़ इहो क़ुरान नाज़िल कयो वियो इहो तुंहिंजे रब जो किताब आहे इहो के आम जेको इंसान जो किताब न आहे इहो मिठड़े अल्लाह जो किताब आहे अल्लाह पाक नाज़िल कयो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां जेकॾहिं अवां मुस्लमान आहियो जेकॾहिं अवां कलमो पढ़ियो आहे जेकॾहिं अवां ईमान आंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां त पोइ तव्हां जेको आहे क़ुरान खे पंहिंजो रहबर रहनुमा सम्झो अॼोके वक़्त में अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो को मौजज़ो असांजे साम्हूं रखणु फरमायो त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जो किताब क़ुरान पाक आहे जंहिंजे अंदरि कंहिं बि क़िस्म जी का तब्दीली कान्हे आयल न ज़बर जी तब्दीली न ज़ेर जी तब्दीली न को लफ़्ज़ जेको आहे पुराणो थियो जहिड़ी तरह काइनात वधंदी थी वञे अहिड़ी तरह क़ुरान नओं जो नओं थींदो थो वञे अल्लाह जो क़ुरान जेको आहे इहो सर्टिफिकेट आहे इंसान जे लाइ जहन्नम खां बचाइण जो ऐं जन्नत जे अंदरि दाख़िला जो सर्टिफिकेट आहे त हीउ शख़्स जेको आहे जन्नती आहे जहन्नमी न आहे अहिड़े नमूने सां त फरमाईंदा ला मुबद्दिल लिकलिमाति फरमाईंदा इन अल्लाह जे कलाम खे को तब्दील करण वारो कोन्हे काइनात जे अंदरि जेके किताब ॾिसंदो उन्हनि जे अंदरि तब्दीली अव्हां खे ईसाईयत यहूदियत हिंदू मत ऐं सिख मत या बुद्ध मत जेके बि काइनात जे अंदरि मज़हबी समुझाईंदा पाण खे उन्हनि जे अंदरि इस्लाम जे अंदरि फ़र्क़ु करणु अव्हां जे लाइ सवलो आहे अव्हां उन्हनि जा किताब खणी करे ॾिसो 100 साल अॻु में या 10 साल अॻु में को किताब लिखियल हुजे उन ई कंडीशन जो उन ई बाइबल में हुजे या वरी जेको आहे इन हिंदू ऐं यहूदियुनि जो को किताब लिखियल हुजे मज़हबी किताब उन्हनि जो उन्हनि खे 10 साल पुराणो नुस्ख़ो खणो 10 साल जो को नुस्ख़ो वञो अव्हां खे उन्हनि जे अंदरि वॾो फ़र्क़ु महसूसु थींदो तव्हां खे माना ई तब्दील थियण मिलंदी तव्हांखे पर इस्लाम जो इहो शान आहे 100 या 10 साल त ठहियो 1400 साल अॻु में जेको लिखियल नुस्ख़ो आहे क़ुरान पाक जो उनखे तव्हां ॾिसंदव हिन क़ुरान खे भेटाईंदव त उन क़ुरान हिन क़ुरान जे अंदरि तव्हां खे ज़रे बराबरि बि फ़र्क़ु न मिलंदो सो क़ुरान फरमाए त ला मुबद्दिल लिकलिमाति इन क़ुरान जे तब्दील करण वारो काइनात जे अंदरि कोई बि वलन तजिद मिन दूनिही मुल्तहदा फरमाईंदा इन क़ुरान खां सवाइ को जेको आहे ॿियो को रस्तो इन्हनि खे मिलंदो ई कोन इन क़ुरान खां सवाइ तव्हांखे रस्तो ॿियो को मिलंदो ई कोन हिदायत वारो रस्तो ऐं नूरानियत वारो रस्तो जेकॾहिं आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जो क़ुरान आहे फरमाईंदा वस्बिर नफ्सक मअ अल्लज़ीना यदऊन रब्बहुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सहाबा किराम सां गॾु वेठा हूंदा हुआ त उन वक़्त में हज़रत अम्मार हज़रत यासिर ऐं अहिड़े नमूने सां हज़रत बिलाल ऐं अहिड़ा ग़रीब सहाबा किराम हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु इहे ग़रीब सहाबी जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत जे अक़दस जे अंदरि वेठा हूंदा हुआ काफ़िरनि अची करे दरख़्वास्त कई त साईं असांजी वॾी हैसियत आहे असांजो मर्तबो आहे असांजो शान आहे असां मके जा सरदार आहियूं तव्हां थोरो ईअं पंहिंजे आस पास में इहे जेके वेठल जेके ग़रीब साहिबी आहिनि इन्हनि खे थोरो पासे हटायो ताकी महफ़िल असांजे वेहण जहिड़ी त जीअं चवंदा आहिनि स्टेटस असांजो स्टेटस अहिड़ो आहे जो असां इन सां गॾु न विया दीन जे अंदरि अवां गरीब आयो अमीर आयो एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद अयाज न कोई बंदा रहा न कोई बंदा नवाज सरदार हूंदो भी इन ही सफ़ में बीह कर नमाज पढ़ंदो गरीब हूंदो भी इन ही सफ़ जे अंदरि बीह कर नमाज पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला अदालत जो अहिड़ो निज़ाम क़ाइमु करणु फरमायो जंहिंजे अंदरि सरदार गरीब ऐं अमीर जो को लिहाज़ कोन्हे ॿई जेके हिकिड़ी सफ़ में बीहंदा गरीब अॻु में ईंदो त उहो जेको आहे पहिरीं सफ़ में बीहंदो अमीर पोइ ईंदो त उहो पोइ सफ़ में अची करे बीहंदो ईअं कोन चइबो त हीउ जेको अमीर साहिबु आहे सेठ साहिबु आहे हिन इलाइक़े जो तंहिंजे करे अॻी सफ़ में हिनखे जारी कोन्हे अल्लाह पाक अहिड़ी जेका अदालत क़ाइमु करणु सो साईं जेको कुझु वक़्त जे लाइ हिकिड़ो ख़्यालु फरमायो त भला इन्हनि खे कुझु वक़्त जे लाइ भला मजलिस मां हटाया त मन साईं खे हिकिड़ी उमेद त मन जेके जहन्नम खां बची पवनि काफ़िर इस्लाम आणे विझनि अल्लाह तबारक व तआला मना करणु फरमाए प्यारा अव्हां खे जेको आहे सुहैब अम्मार ऐं यासिर ऐं इन्हनि ग़रीब साहिबा खे पंहिंजी मजलिस में अचण जी इजाज़त कोन्हे जंहिंखे ईमान आणणो आहे त ईमान आणे इन मजलिस में वेहणो आहे त इन मजलिस में अची करे वेहे नथो वेहे उनखे इहा ग़रीब जी मजलिस नथी वणे त वञी करे ॿाहिरि वञे इस्लाम जेको आहे कॾहिं बि कंहिंजे स्टेटस खे जेको आहे इन हालत में क़बूल न कयो जो पंहिंजे अक़ीदे वारे सां ऐं पंहिंजे इस्लाम मोमिन भाउ सां बि इंसान जेको आहे स्टेटस जे करे नफ़रत करे सो कुरान फरमाए वस्बिर नफ्सक मअ अल्लज़ीना प्यारा इन्हनि सां पंहिंजो पाण खे रोके रख वस्बिर नफ्सक रोकाए रख पंहिंजे इनखे नफ्स खे सब्र कर विहार मअ अल्लज़ीना यदऊन रब्बहुम इन्हनि सां जेके सुबुह शाम पंहिंजे अल्लाह खे सॾनि ये सुबह शाम बैठा देखिए अल्लाह के साथ अल्लाह तबारक ॾिसो अल्लाह उन्हनि जी वकालत थो करे
जेको सुबह शाम रब जी रज़ा जे लाइ लॻो पियो सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हिन दुनिया जे इंसान खे जेकॾहिं इन इशा जी नमाज़ जी ऐं सुबह जी नमाज़ जी अहमियत जी ख़बर हुजे न त इन में केॾो वॾो सवाब आहे इन में केॾो वॾो फ़ाइदो आहे पाण साईं फरमायो त इहे जेके आहिनि पंहिंजे वेक जे बिल जीअं चइबो आहे न चोतड़ूं खे बल या वरी जेको आहे पंहिंजे गोॾनि जे बल रेड़की बि अची करे मां जेकॾहिं पेर कमु न कनि न त पंहिंजे गुईअ जे बल घिसी अचे करे बि नमाज़ पाण जे लाज़मी हदीस पाक में त माना एतिरी जेका आहे इशा जी जमात जी ऐं फजर जी जमात जी ऐं ज़ोहर जी जमात जी अहमियत आहे ऐं ॿियनि जी बि अहमियत आहे ईअं न आहे सभिनी वांगुरु फर्ज़ आहिनि पर इहे वक़्त जेके इंसान जे लाइ ज़रा आज़माइश वारा वक़्त आज़माइश वारा वक़्त सुबुह जो निंड छॾणु ॾुखी राति जे वक़्त में पंहिंजो कमुकार पंहिंजी मसरूफ़ियत पंहिंजो खाधो पंहिंजूं सभु शयूं इहे छॾणु जेके आहिनि ॾुखियूं इन वक़्त में जेकॾहिं अची करे अलाह जो फर्ज़ अची करे अदा करे थो त फरमाई त इन्हनि जे लाइ वॾे में वॾो अजुर आहे फरमाई इन्हनि खे जेकॾहिं इन जे अजुर जी ख़बर पवे न त इहा सॼी ज़िंदगी नमाज़ छॾींदी सो क़ुरान फरमायो वस्बिर नफ्सक मअ अल्लज़ीना यदऊन सब्र कर पंहिंजे नफ्स खे उन्हनि सां गॾु जेके सॾनि था पंहिंजे रब खे सुबुह ऐं शाम युरीदून वजह इन्हनि जो इरादो छा आहे इरादो इहो आहे त अलाह राज़ी बसि ॿियो को इरादो इंसान जे नेक अमल जो इहो वाहिद इरादो हुजे त मुंहिंजो रब राज़ी थी पए बसि इन खां अलावा ॿियो को मक़सदु न हुजे ॿियो जेकॾहिं मक़सदु इंसान जी ज़िंदगी में अची वियो न त पोइ हुनजो इख़लास कोन रहंदो उनजो जेको आहे इख़लास जेको आहे इंसान जो कंहिं बि क़िस्म में न रहंदो नमाज़ पाण अचे छाजे करे रब राज़ी थियो इहो न ॾिसे त जेके आहिनि मूंखे गर्मी लॻंदी या सर्दी लॻंदी या मस्जिद में थधो पाणी कोन्हे या गर्मी जे अंदरि बिजली कोन्हे पखा मस्जिद में कोन था हलनि या जेके एसी लॻल कोन्हनि या जेका आहे मूंखे मिटी थी लॻे या फलाणा उज़र आहिनि या केरु थो जेको आहे टाक मंझंदि जो वञी करे ज़ोर नमाज़ पढ़णु वञे या फजर जी नमाज़ केरु थो बसि सीउ लॻो पियो आहे असांजो त साह निकिरे इन हालत जा अहिड़ा जेके आहिनि फसाना ठाहे करे इंसान जेको आहे पंहिंजो पाण खे इबादत खां परे रखे त पोइ अलाह जी रज़ा ख़तमु थी पोइ माना इनखे पंहिंजे नफ़्स जी रज़ा वधीक महबूब आहे अलाह जी रज़ा महबूब आहे अलाह जी रज़ा जेका इंसान महबूब रखंदो न पोइ इन वक़्त में इहे कम जेके आहिनि इहे अमल जेके आहिनि छॾणु सवला ऐं आसान बणजी पवंदा सो क़ुरान फरमाई त युरीदून वजह इन्हनि जो इरादो इहो आहे ताकि अलाह खे राज़ी कर वला तादु अइनाका अन्हुम ऐं फरमाई त तूं जेको आहे इन्हनि खां पंहिंजे नज़र खे न फेर तुरीदु ज़ीनतल हयात दुनिया जेकॾहिं अवा इरादो कयो था दुनिया जी ज़ीनत जो फरमाई इहो न कयो वला तुतिअ मन अग़फलना क़ल्बहु ऐं इन्हनि खे वला तुतिअ मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना उन्हनि जे पोयां पंहिंजे क़ल्ब खे उन्हनि जे तरफ़ तवजो न कर जिन पंहिंजी दिलि खे असांजे क़ल्ब असांजे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾियो वतबअ हवाहु ऐं इहे जेके पंहिंजे ख़्वाहिशुनि जे पोयां लॻी पिया वकान अमरुहु फुरता ऐं फरमाई त इन्हनि जो मामिलो हद खां तजावुज़ कयल आहे इहे हद खां लॻिया था वञनि इन्हनि जो कहिड़ो कमु थी न सघे जेके पंहिंजो को शर्त रखंदा अहिड़ो शर्त जेको नाजाइज़ बाबा दीन में तॾहिं ईंदासीं जॾहिं हे कमु कंदो इहे शर्त उन्हनि जा मञणा न आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त उन्हनि जे मजलिस जे ग़रीबनि जे वेहण वारो उन्हनि खे उथारण वारो शर्त कोन मञियो चिजाए जो इंसान जेको आहे पंहिंजे अक़ीदे जे अंदरि कंप्रोमाइज़ अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो ईअं करे जेको होॾे वञी करे हलियो ईअं करे बि न करे इंसान पंहिंजे जेको आहे इस्लाम जे अंदरि मज़बूत जेको आहे पथरनि खां वधीक मज़बूत बीठो हुजे अलाह पाक खां दुआ आहे अलाह जे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए